जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 25 ऑगस्ट 2023 जुमे जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास शुक्ल पक्ष जी नवमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। हुननि खे पंहिंजे कार्यस्थल ते बि पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज में माहौल तमामु सुठो मिलंदो। मन हुननि जो ख़ुशि रहंदो, तॾहिं सुखपूर्वक गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि ऐं कैरियर ग्रोथ यानी पद उन्नति थियण जी संभावना आहे। व्यापार में वाधारो भी अॼु थी तो सघे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। उन्हनि जो स्वास्थ्य भी ठीक ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। बाक़ी ॾींहुं तव्हांखे अॼु धन प्राप्ति कराए तो सघे। अॼु तव्हांखे स्थान परिवर्तन करण जे लाइ ॾींहुं तमामु बहितर रहंदो। अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे उहो भी करे था सघो, लाभदायक थींदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु मान सम्मान में वृद्धि ऐं धन धान्य जी प्राप्ति थियण जी संभावना आहे। अॼु कोई वॾो कार्य सिद्ध भी थी तो सघे। अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। स्वास्थ्य भी हुननि जो ठीक ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। दुखनि जे हुननि जे नाश थींदो ऐं सुख संपदा जी हुननि खे प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य भी हुननि जो उत्तम ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति थी सघे। अॼु जे ॾींहं में हुननि जो स्वास्थ्य साधारण रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांखे अॼु लाभदायक थींदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। अॼु घर मां निकिरण खां पहिरियों पंहिंजे माता पिता जा चरण स्पर्श करे निकिरंदा त तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। अटकल कम भी अॼु पूरो थियण जी संभावना आहे त अॼु हुननि जो मन ख़ुशि रहंदो, त ॾींहुं भी सुखपूर्वक गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो कमु करण या इन्वेस्टमेंट करण अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। बाक़ी स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई विघ्न या बाधा सताए थी सघे। त घर मां निकिरण खां पहिरियों थी सघे त कोई भी मंदिर में वञी करे भगवान खे मिठी शइ चाढ़े करे नारियल तोड़े करे तव्हां पंहिंजे कम लाइ निकिरंदा त तव्हांजा सभु विघ्न भगवान दूर कंदा ऐं सुख संपदा जी तव्हांखे प्राप्ति थींदी। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर वारनि सां या दोस्तनि सां या पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण सां बचणो आहे। हुन सां तव्हांखे अपमान जो भी सामनो थी तो सघे। हुन जे लाइ तव्हांखे पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे त बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो ठीक रहंदो। धन जी भी प्राप्ति तव्हांखे थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु धार्मिक यात्रा करण या कोई मंगल कार्य सां यात्रा करण तमामु लाभदायक साबित थींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि।
अॼु कोई सुठो कार्य में वञण सां हुननि जो मन ख़ुशि रहंदो, तॾहिं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। ॿमुखी रुद्राक्ष। त अगरि तव्हांखे आत्मविश्वास पंहिंजो वधाइणो हुजे, भगवान में श्रद्धा ऐं विश्वास वधाइणो हुजे, ॿमुखी रुद्राक्ष धारण करण सां तव्हांखे आत्मविश्वास वधी वेंदो ऐं भगवान में विश्वास वधंदो। साण ई साण तव्हांखे मन जी शांति बि मिलंदी। हिन जो जेको देवता आहे उहो आहे अर्धनारेश्वर, यानी शिव ऐं पार्वती साण मिली करे जेको अर्धनारेश्वर ठहियो हुयो उहो हिन में वास मञियो वेंदो आहे। ग्रह जेको हिन सां रिलेटेड आहे उहो आहे चंद्रमा। त अगरि तव्हांजे कुंडली में चंद्रमा वीक हुजे या कुदृष्टि चंद्रमा जी तव्हांखे मिलंदी हुजे त ॿमुखी रुद्राक्ष धारण करण तव्हांजे लाइ अति लाभदायक मञियो वियो आहे। कर्क राशि वारनि खे ख़ासि करे इहो पाइण तमामु लाभदायक मञियो वेंदो आहे। हिन जो मंत्र आहे ओम नमः। इहो धारण करे अगरि तव्हां ओम नमः जो नित्य जाप कंदा ईंदा त भगवान शिव जी ऐं साण ई साण माता पार्वती जी तव्हांजे मथां असीम कृपा प्राप्त थींदी ऐं तव्हांजा सभु कार्य सिद्ध थी वेंदा। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सरला जी जो, जेके ग्वालियर जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि जाम टाइम खां कठिनाइयूं हली रहियूं आहिनि जीवन में, हुन जे लाइ कोई उपाय ॿुधायो। त सरला जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई हर सूमर ॾींहुं शिव जी पूजन करणु खपे। 5 शयूं खीर, पाणी, कारा तिर, खंड ऐं माखी, इहो भगवान शिव ते नित्य चारण सां तव्हांजी सभु परेशानियूं दूर थी वेंदियूं ऐं भगवान शिव तव्हांजे मथां कृपा बरसाईंदा ऐं तव्हांजी मनोकामना पूरी कंदा। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।